फिजा में आसमानी गीत गूंजी रहा हुआ। हवाउनि में फरिश्तनि जे परनि जी सरसराहट हुई। हिक अजीब ऐं ग़रीब वणंदड़ आसमानी नूर में वेहतल कायनात बहकी रही हुई। खुलियल आसमान अचण वारे ॿार जे एहतराम में सरब सुजूद हो। चंड ऐं सितारा नए जलवे ऐं शान सां टमकी रहिया हुआ। शहर जूं रोशनियूं अनोखे आब ऐं ताब सां सिंगारियल हुयूं। ॾींहनि जूं लाटूं पाण मुरादो ऊंचूं थी वयूं हुयूं। खुदाए ज़ुल जलाल वॾी मुआवियत सां ज़मीन तरफ़ मुतवज्जा हो। अॼु अल्लाह ताला जो तमाम सुहिणो शाहकार हिन दुनिया में अचण वारो हो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी अली इब्न अबू तालिब अलैहिस्सलाम जी प्यारी घरवारी हज़रत फातिमतुज़ ज़हरा सलामुल्लाह अलैहा व्यम जी तकलीफ़ में बेचैन ऐं बेक़रार हुयूं। संदन गुलाब जे गुल जहिड़ो मासूम चेहरो मुबारक पघर जे फुड़नि में बुॾल हो। निमाणियुनि अखियुनि में उहा बेक़रारी हुई जेका हर अमड़ जो इनाम हूंदी आहे। हज़रत अली बिन अबू तालिब अलैहिस्सलाम वॾे पुट हज़रत हसन अलैहिस्सलाम खे सीने सां लॻायूं बेचैनीअ मां हेॾे होॾे अचवञ करे रहिया हुआ। साह खां प्यारी घरवारीअ जे तड़पण जो अहसास खेनि बेचैन ऐं बेक़रार करे रहियो हो। अहिड़े नाज़ुक वक़्त में औरत खे माउ जे प्यार जी ज़रूरत हूंदी आहे। हज़रत अली अलैहिस्सलाम जा चप बेचैनीअ मां दुआ जे लाइ चुरी रहिया हुआ। ऐ रहीम ऐं करीम दुनिया जा पालनहार, माउ जे प्यार खां महरूम हिन औरत ते रहम फरमाए। अल्लाह ताला जो रसूल सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बचड़ीअ जी तकलीफ़ करे बेचैनीअ मां ॾेढे वटि अचवञ करे रहिया हुआ। माउ जो ॾुख सिर्फ़ माउ जो ई हिस्सो आहे। ॿियो केर बि उन ॾुख में शामिल थी नथो सघे। पैगंबर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी न्याणी फातिमतुज़ ज़हरा सलामुल्लाह ताला अलैहा खे वॾे नाज़ ऐं अंदाज़ सां पालियो हो। ही उहो ज़मानो हो जॾहिं वहशी अरब पंहिंजुनि न्याणियुनि खे जीअरे ई दफ़न करे छॾींदा हुआ। छोकिरियुनि खे निभागो ऐं हक़ीर सम्झो वेंदो हो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जाहिलियत वारे ज़माने जे ॿियनि लानतुनि सां गॾु इन बेहुदा रस्म जे ख़िलाफ़ बि आवाज़ बुलंद कयो। पंहिंजे क़ौल खे अमल सां साबित करण जे लाइ पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी न्याणीअ खे उहे सभई हक़ ॾिना जेकी हिकिड़े इंसान खे मुहज़िब दुनिया में मिलणु खपनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन सां बेपनाह मुहबत कंदा हुआ। उनखे वॾे शौक़ ऐं चाह मंझां इल्म जी दौलत सां मालामाल कयाऊं। उन जी घणी इज़त कंदा हुआ। न्याणीअ खे ईंदो ॾिसी सदाईं ताज़ीम मां उथी बीहंदा हुआ। जंहिंजे कदमनि में शहनशाहनि जा कंध झुकंदा हुआ, उनखे पंहिंजे धीउ जी अहिड़ी इज़त कंदो ॾिसी माण्हू पंहिंजुनि न्याणियुनि जी इज़त करण लॻा हुआ। धीउ जो पीउ हुजण खे गार न पर हिकिड़े फ़ख्र वारी ॻाल्हि सम्झो वञण लॻो। हज़रत फातिमतुज़ ज़हरा सलामुल्लाह ताला अलैहा शादीअ लाइक़ थियूं त उन जे रिश्ते जे लाइ वॾनि शहज़ादनि ऐं बादशाहनि जा पैगाम अचण लॻा। पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी खे जवाब ॾेई छॾियो। माण्हू ॾाढो हैरान हुया त अल्लाह ताला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजी न्याणीअ लाइ कहिड़े वर जी ॻोल्हा आहे। संदन इरादो कहिड़ो आहे। जवान न्याणीअ खे केसी ताईं विहारे रखंदा। बचड़ी पंहिंजे अब्बे जे सीने मथां बार कोन हुई जंहिंखे परे करण जे लाइ उनखे कंहिंजे बि हवाले करे छॾिजे। उहा संदन न्याणी हुई, जिगर जो टुकड़ो हुई। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन लाइ अहिड़ो वर थे घुरियाऊं जेको हर पहलूअ खां मुकमिल इंसान हुजे, जंहिंखे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी न्याणीअ वांगुरु अज़ीज़ रखंदा हुजनि। अल्लाह ताला जे रसूल खे इंसाननि ताईं अल्लाह ताला जो पैगाम पहुचाइण लाइ हिकिड़े साथी ऐं मददगार जी ज़रूरत हुई। हिकिड़ो अहिड़ो साथी जेको संदन बार हल्को करे सघे, जंहिं ते पाण भरवसो करे सघनि, जेको संदन पैगाम खे पंहिंजे अंदर में जज़ब करे सघे ऐं उनखे ॿियनि ताईं पहुचाए सघे। उन वक़्तु सिर्फ़ 7 माण्हू इस्लाम जे दायरे में आया हुआ। उन्हनि जे जान ऐं माल जो ख़ैर कोन हुयो। उहे लिकी लिकी इबादत कंदा रहिया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़ी गॾजाणीअ में पंहिंजे उन ख़्वाहिश जो इज़हार करणु फरमायो ऐं पुकारींदे चयो, तव्हां मां केरु आहे जेको मुंहिंजो साथी ऐं मददगार थियण जे लाइ तयारु आहे। बनी हाशिम जा सभई मुअज़्ज़िज़ माण्हू गॾजाणीअ में मौजूद हुआ, पर कंहिं बि हामी कोन भरी। माण्हू खुल्लम खुला ख़यालनि जो इज़हार कंदे घबराईंदा हुआ, मुखालिफ़नि जे डप खां कीबाईंदा हुआ। अल्लाह ताला जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मीद भरियल नज़रुनि सां सभिनी जे मुंहनि ॾांहुं ॾिसी रहियो हो, पर सभई ख़ामोश हुआ, अखियूं चोराए रहिया हुआ। उन वक़्तु हिकिड़ो नींगर जंहिंजी उमिरि मुश्किल सां 10-12 साल हूंदी मजमूए मां उथियो ऐं निहायत दिलेरीअ सां चयईं, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां तव्हांजो साथी ऐं मददगार थियण लाइ तयारु आहियां। माण्हू टहक ॾेई खिलण लॻा। भला
भला हिकिड़ो नंढी उमिरि वारो छोकिरो एतिरो वॾो बार कीअं खणी सघंदो? पर पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो चेहरो मुबारक ख़ुशीअ मां बहकी पियो। फिक्र ऐं अंदेशे जा आसार हिकदम गायब थी विया। पाण अॻिते वधी उन नींगर जे कुल्हे ते हथ मुबारक रखियाऊं। उहो नंढड़ो उमिरि वारो छोकिरो संदन सौट अली बिन अबी तालिब अलैहिस्सलाम हुयो। पाण उन जी दिलेरीअ ऐं सचाईअ खां घणो मुतासिर थिया। पाण फरमायूं, फज़ीलत उमिरि सां न पर अक़ुल ऐं हिम्मत सां हूंदी आहे। या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजे अखियुनि में सदाईं तकलीफ़ रहंदी आहे। मुंहिंजो जिस्म बि भरियल कोन आहे, मगर मुंहिंजी दिलि तव्हांजी ताबेदार आहे। अली बिन अबू तालिब अलैहिस्सलाम मासूमियत मां चयो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुर्की ॾिनो। उन ॾींहुं उन्हनि पंहिंजो अज़ीज़ तरीन दोस्त, लाइक़ शागिर्द ऐं बहादुर ऐं हिम्मत वारो साथी हासिल करे वरितो। पाण वॾी तवजह सां उन नीगर जी तालीम ऐं तरबियत ते वक़्तु ख़र्च कयाऊं। ॿई हर वक़्तु गॾु रहण लॻा। हिकिड़ो ड्रिघे कद वारो नौजवान ऐं मर्द ऐं ॿियो नंढी उमिरि वारो छोकिरो। जॾहिं हज़रत अली अलैहिस्सलाम जवान थिया तॾहिं बि पाछे वांगुरु गॾु गॾु रहिया। वॾियुनि वॾियुनि मुहिमुनि में साथ कोन छॾियाऊं। हज़रत अली अलैहिस्सलाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे घणो प्यारा हुआ। जॾहिं बि कंहिं वॾे ख़तरे जो मौक़ियो ईंदो हुयो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बिना हबक जे हज़रत अलीअ खे अॻियां करे छॾींदा हुया। खेनि हज़रत अलीअ ते भरवसो हुयो ऐं हज़रत अली बिना कंहिं टाल मटोल करण जे संदन हुकुम मञींदो हो। हज़रत अलीअ जी बहादुरी आलम आश्कार थी वई। सो बि उन जी ज़र ख़रीद बानी हुई। उहो जंहिं बि मुहिम खे सर करण जो तहियो कंदो हो सो बि यकीनी थी वेंदी हुई। हज़रत अली हिक ई वक़्तु ॿिनि तलवारुनि सां लड़ाई कंदा हुआ। ढाल बजाए ॿिए हथ में बि तलवार हूंदी हुयनि। संदन ॿई तलवारूं ढाल जो बि कमु कंदियूं हुयूं। माण्हू खेनि सैफुल्लाह यानी अल्लाह ताला जी तलवार चवंदा हुआ। कुझु दोस्तनि हज़रत अली बिन अबी तालिब अलैहिस्सलाम खे चयो त तव्हां पंहिंजी क़िस्मत छो नथा आज़मायो? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे तमामु घणो पसंदि कंदा आहिनि। पंहिंजी न्याणीअ लाइ तव्हांजे पैगाम खे ज़रूर मंज़ूर कंदा। हज़रत अली अलैहिस्सलाम चयो त मां इहा जुर्रत कीअं थो करे सघां? जिते शाहूकारनि खे जवाब मिलियो आहे उते मुंहिंजी कहिड़ी हैसियत आहे? मां ग़रीब माण्हू आहियां। तव्हां ग़रीब ऐं मजबूर सही, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे घणो पसंदि करणु फरमाइनि था। दोस्तनि चयो त असांजे ख़्याल में त हुज़ूर जन तव्हांखे ई पसंद करे चुका आहिनि। ख़ुदि पंहिंजी ज़ुबान मुबारक सां चवण में खेनि ॾुखियो थो लॻे। तव्हांजो फ़र्ज़ु आहे त पैगाम ॾियो, चाहे पाण मंज़ूर कनि या न कनि। हज़रत अली कंधु झुकाए छॾियो ऐं सोच में पइजी विया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अली खे पसंद कंदा हुआ त उहा का अनोखी ॻाल्हि कोन हुई। हज़रत अलीअ जी बहादुरीअ जो ॾौको परे परे ताईं वॼी रहियो हो। उहे पाण पंहिंजनि ख़ूबियुनि खां बेख़बर हुया। पंहिंजे बारे में कोई मुग़ालितो कोन हुयुनि। हू निहायत ग़रीब हुआ। पाण जेकी मुल्क फ़तेह कया हुआऊं उहे पंहिंजी ज़ात जे लाइ न पर इस्लाम जे लाइ कया हुआऊं। उन वटि महल माड़ियूं कोन हुयूं, न वरी सोन चांदी या बानियूं ऐं ग़ुलाम पोरियो करे पेट पालींदा हुआ। खेनि बाग़ लॻाइण जो घणो शौक़ु हो। जॾहिं लड़ायुनि खां वांदकाई मिलंदी हुयनि त सुकल ऐं गैर आबाद ज़मीन खे ठाहे उन में खजुनि जा बाग़ लॻाईंदा हुया। महिनत सां उन्हनि खे पाणी ॾींदा हुआ। जॾहिं उहे तयार थी वेंदा हुआ त कंहिंखे सूखड़ी करे ॾेई छॾींदा हुआ। उन वक़्तु बि पाण पाणी ॾियण में रुधल हुआ। जॾहिं दोस्तनि घणो ज़ोर भरियो त हज़रत फातिमतु ज़हरा सलामुल्लाह ताला अलैहा जे लाइ पैगाम ॾियणु तव्हांजो हक़ बि आहे ऐं फ़र्ज़ बि आहे, त पाण राज़ी थी विया। पाणीअ जे डोल खे हिकिड़े पासे रखियाऊं, घर वञी गुस्ल कयाऊं, पंहिंजे हथनि सां धोतल ऐं चतियूं लॻल लिबास पाताऊं ऐं रवानो थी विया। हज़रत अली अञा दरवाज़े वटि पहुता ई कोन हुआ त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत उम्मे सलमा रज़ियल्लाहु ताला अन्हा खे फरमायो, दरवाज़ो खोले छॾियो, असांजो निहायत प्यारो महिमान अची रहियो आहे। उन्हनि दरवाज़ो खोलियो त ॾिठऊं त हज़रत अली हुज़ूर शर्मीअ मां कंधु झुकायूं बीठा आहिनि। उन वक़्तु हज़रत अलीअ जी उमिरि 21 साल हुई। अचो अचो अली, अंदरि अचो, ॿाहिरि छो बीठा आहियो? हज़रत अली जन अंदरि आया। संदन कदम एतिरो ड्रिघो हुयो जो हर दरवाज़ो नंढो लॻी रहियो हो। घणो घबरायल हुआ ऐं पघर वही रहियो हुयनि। हिकिड़े हथ जे आङुरियुनि खे ॿिए हथ सां मज़बूतीअ सां पकड़ियूं बीठा हुआ। नाज़ुक मौक़ियो हो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॾिसी रहिया हुआ ऐं मुस्कुराए बि रहिया हुआ। उन जे अंदाज़ मां समझी विया त अली छा चवण आया आहिनि। पाण बि हज़रत अलीअ जी ज़ुबान मुबारक मां उहा ॻाल्हि ॿुधण थे घुरियाऊं। मुस्कुराहट रोके पुछा करण फरमायूं, अली कुझु परेशान था लॻो, कहिड़ी ॻाल्हि आहे? हज़रत अली अलैहिस्सलाम थोरो हबकिया, नेरड़ तां पघर उगियाऊं ऐं दिलि पकी करे चई ॾिनऊं, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां तव्हांजी न्याणी फातिमतु ज़हरा
सलामुल्लाह ताला अलैहा जे रिश्ते जे लाइ अर्ज़ खणी आयो आहियां। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुर्कंदे मालूम करण फरमायो त ठीक आहे, महर में ॾियण जे लाइ कुझु अथव? कुझु बि कोन आहे, बस इहे बदन ते पातल कपड़ा आहिनि, हिकिड़ो घोड़ो आहे, तलवार आहे ऐं हिकिड़ी ज़िरह आहे, बस इहा ई समूरी पूंजी आहे। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, तलवार त हिकु मुजाहिद जे लाइ निहायत ज़रूरी आहे, घोड़े खां सवाइ बि कमु कोन हलंदो। बाक़ी ज़िरह जी तव्हांखे कहिड़ी ज़रूरत आहे? अल्लाह पाक तव्हांजो निगहबान आहे, तव्हांखे कंहिं ॿिए बचा जी मोहताजी कोन आहे। हज़रत अली पंहिंजी ज़िरह महर जे बदले में पेश कई ऐं पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी न्याणीअ खे सॾु कयो। फातिमा, अली तव्हांजे साम्हूं बीठो आहे, इहो तव्हांजे रिश्ते जी घुर करे थो, ॿुधायो तव्हांजी कहिड़ी मर्ज़ी आहे? हज़रत फातिमतु ज़हरा सलामुल्लाह ताला अलैहा जूं निगाहूं झुकियल रहियूं, पाण कुझु बि ॻाल्हाए कोन सघियूं। महिरबान पीउ पंहिंजी न्याणीअ खां 3 दफ़ा इहो सवाल कयो। जॾहिं उहे ख़ामोशी रहियूं त पाण फरमायूं, इन जो मतिलब आहे त अली तव्हांखे पसंद आहे, तव्हांखे इहो रिश्तो मंज़ूर आहे, पर लज जे करे चुप आहियो। हज़रत फातिमतु ज़हरा सलामुल्लाह ताला अलैहा पोइ बि ख़ामोश रहियूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजनि कुझु असहाबनि खे घुराए मशवरो कयो। हज़रत अली महर जे बदले में जेका ज़िरह पेश कई हुई, उन खे विकिणी हज़रत फातिमतु ज़हरा सलामुल्लाह अलैहा जो ॾाज ख़रीद कयो वियो। अटे पीअण जो जंडर, 2 दिला, सुट कतण वारो हिकिड़ो चरखो, हिकु चादर ऐं कुझु प्याला ऐं प्लेटूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई हज़रत अलीअ जा बुज़ुर्ग हुया। बाक़ी जेका रक़म बची उन मां वलीमे जी दावत जो इंतज़ाम थियो। पाण हज़रत अलीअ खे फरमायूं, अली वञो मदीने जे रहाकुनि खे पंहिंजे वलीमे जी दावत ॾेई अचो। हज़रत अली जिन घबराइजी विया, एतिरो थोरो खाधो ऐं मदीने जे हर ख़ासि ऐं आम माण्हूअ खे दावत, पर माठ रहिया, ॻाल्हाइण जी गुंजाइश कोन हुई। सोचऊं त जेकॾहिं वाक़ई मदीने वारा दावत जो ॿुधी हलिया आया त गज़ब थी वेंदो, वॾी शर्मसारीअ जो मुंहुं ॾिसणो पवंदो। लिहाज़ा हिकिड़े दड़े ते बीही दावत जे लाइ आहिस्ते आवाज़ में पुकारियाऊं, ऐ मदीने वारो, अली बिन अबू तालिब अलैहिस्सलाम जे वलीमे जी दावत आहे, शिरकत फरमाए इज़्ज़त अफ़ज़ाई कंदा। हज़रत अली सम्झो त ईअं आहिस्ते सॾण सां जेकी ॿुधंदा उहे ईंदा, जेकी ॿुधी न सघंदा उहे कोन ईंदा। सुठो आहे त महिमान घटि अचनि, खाधो तमामु थोरो आहे। मगर हवा हज़रत अली अलैहिस्सलाम जे आवाज़ खे खणी उॾाई ऐं घिटीअ कुंड में ख़बर पहुची वई। जॾहिं दावत जो सॾु ॾेई वापसि मोटिया त इहो ॾिसी करे संदन पेरनि हेठां ज़मीन खिसकण लॻी त हिकिड़ो वॾो हुजूम लॻो पियो आहे। माण्हू प्यादल ऐं सवारीअ ते चढ़ी हिक ॿिए पुठियां क़तारूं करे अची रहिया आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿचिड़ीअ जी शादी ऐं अलीअ जे वलीमे जी दावत केरु बेवकूफ़ हुयो जो छॾे ॾे हा, सॼे मदीने जी ख़ल्क़ अची पहुती। या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, खाधो कीअं पूरो थींदो? महिमाननि जे हुजूम खे त ॾिसो। हज़रत अलीअ परेशान थी अर्ज़ कयो, फिक्र न कर, इंशा अल्लाह ताला खाधो पूरो थी वेंदो। ईअं ई थियो, माण्हुनि खाधो ऐं बचायो, केरु बि हबची पेट जो दोज़ख भरण कोन आयो। सभई बरकत भरियो गिरह खाई ड्रव करे वापसि वरिया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी प्यारी न्याणी फातिमतु ज़हरा सलामुल्लाह ताला अलैहा जो हथ पंहिंजे सभिनी खां प्यारे साथी ऐं हमदर्द ऐं लाइक़ शागिर्द जे हथ में ॾेई अल्लाह ताला जो शुक्र अदा कयो। हज़रत फातिमतु ज़हरा सलामुल्लाह ताला अलैहा जे हुजरे मां हिकदम नूर फुटी निकितो, दरदरियूं रोशन थी वयूं। हज़रत अस्मा रज़ी अल्लाह ताला अन्हा घबराहट में हुजरे मां ॿाहिरि निकिरी आयूं। अली अली, पुट मुबारक हुजेव, ख़ुदा जो कसम बिल्कुलु चंड जो टुकड़ो आहे। हज़रत अली अलैहिस्सलाम इत्मीनान जो साह खयो ऐं अखियुनि मां ख़ुशीअ जा लुड़क वहण लॻसि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कन मुबारक आवाज़ ॿुधण जे लाइ इंतज़ार में हुआ। तकड़ियूं विखूं खणंदा अंदर दाख़िल थिया। अस्मा, खणी अचो, किथे आहे असांजो बचड़ो, असांखे ॾेखारियो। कुझु सब्र करियो, वेंजारे सेंजारे हाणे थी आणियासि। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, उनखे वेंजारण जी काई ज़रूरत कोन आहे, उहो त पाक आहे। अल्लाह ताला उनखे आसमानी पाकाई बख़्शी आहे, तव्हां असांखे ईअं ई ॾेई छॾियो। हज़रत अस्मा रज़ी अल्लाह ताला अन्हा ॿारड़े खे ज़र्द कपिड़े सां ढकियो ऐं ॿाहिरि खणी आई। नाने सां ई ॿारड़े खे सीने सां लॻाए छॾियो ऐं बे इख्तियार चुमण लॻा। अली अली, वल्लाह पुटड़े खे त ॾिसो, तव्हां ऐं फातिमा ख़ुशनसीब आहियो जो अल्लाह ताला तव्हांखे अहिड़ो पुट ॾिनो। हीउ वॾे नसीब वारो आहे। हिकिड़े ॾींहुं ही दुनिया जो हादी ऐं रहबर थींदो। क़यामत ताईं माण्हू हिन जे कारनामनि खे यादि कंदा। अली, अल्लाह तव्हांखे ही बेमिसाल पुट बख़्शे ॾे। हज़रत अली अलैहिस्सलाम बे इख्तियार
तयार मुर्की ॾिनो, ही तव्हांजो आहे, इन ते मूंखां वधीक तव्हांजो हक़ आहे। हिन खे जेका बि फज़ीलत नसीब थींदी उहा अव्हां जे करे हूंदी, तव्हांजी झोलीअ में पलजंदो। अल्लाह ताला हिन जे सिर मथां तव्हांजी दुआ जो हथ मुबारक क़ाइम रखे। अल्लाह ताला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿारड़े खे गोॾे ते सुम्हारे छॾियो। हज़रत अली माठ ऐं हैरानगी सां उन खे ॾिसी रहिया हुआ। उन्हनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कॾहिं ईअं ॿारनि वांगुरु ख़ुशीअ मां खिलंदे कोन ॾिठो हुयो। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿारड़े जे कन में बांग ॾिनी, पोइ ॿिए कन में तकबीर पढ़ियाऊं ऐं उन जे नरम ऐं पितकड़नि हथनि खे चुमण लॻा। सुभान अल्लाह, किरोड़े दुरूद ऐं सलाम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते ऐं उन्हनि जी आल मुबारक ते। दोस्तो, उमेद कजे थी त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूर पसंद आई हूंदी। इन सिलसिले खे सुभाणे वारी वीडियो में अञा अॻिते वधाईंदासीं। असां सां गॾु रहिजो ऐं पेज खे फॉलो ज़रूर कजो। जज़ाकल्लाहु खैरा। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।